सेठ लाहे कपड़ो मन ठार वगण चए छो त पाई दो मिठड़ो ओ लड़काने में अहिड़ो जीअं कंहिंजे पिरीअ न पातो हुजे। उस्ताद गेदुरा कलाम जे लाइ फरमाश आहे। मुंहिंजो वॾो भाउ आहे मोहम्मद पंजल बुर्रो, बशीर अहमद माछी ऐं वज़ीर अली सिकंदर खोसे जे ॻोठ खां फरमाश आहे। अलॾिनो बुर्रो ऐं पुराड़ो बुर्रो ऐं ॿिया मुंहिंजा पिरी प्यारा दोस्त आहिनि। ठुलशहर ज़िला टैक्स नाके खां साहब गुलाम अहमद नूनारी ऐं बदरदीन नूनारी ऐं खादम हुसैन मीराणी जेको शहर कंदकोट जो वेठल आहे ऐं अहमददीन मीराणी जी फरमाश आहे। आशिक़ खे पंहिंजे महबूब चयो त ए दीवाना मूंखे वॻो कपिड़नि जो वठी ॾे। उस्ताद गेदुड़ा आशिक़ त मजबूर आहे छल न महबूब सवाल करे आशिक़ तंहिं महिल ई शहर वियो। सेठ खे चई हेॾे मूंसां सिधो सी ॻाल्हि मूंखे कपिड़ा ॾे जानीअ जा। हूं चएसि पियो यार तुंहिंजो महबूब अलाए कहिड़ो तूं सॼो ॾींहुं पंहिंजे महबूब जी रुगो तारीफ़ करींदो, मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो महबूब कहिड़ो आहे मां ओढ़ा कपिड़ा ॾियां। आशिक़ चए पियो हो बुध बुध सेठ न कंदु करे हेठि मूंखे भॻो ॾे बि आई। Jehero
शायर चे पियो